Assalamu alaikum. This is Abdul Rauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां जेका सिंधी जा MCQs 2005 जा जेके CS जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहिनि उन्हनि जे बारे में असां डिस्कस कंदासीं, छाकाणि त इहे MCQs जेके आहिनि असांजा SST टेस्ट जे लाइ मोस्टली इम्पॉर्टेंट आहिनि। अॼु असांजो पहिरियों सुवालु आहे त अली अहमद बिरोही साहिबु मज़ा निगार आहे त इहो सही आहे या ग़लति आहे? त इहो बिल्कुलु सही आहे। गुलफुल मज़मूननि जो मजमू आहे, इहो सही आहे या ग़लति आहे? इहो बिल्कुलु सही आहे। कसीदो नसरी सनफ़ आहे, बल्कि इहो नसरी न आहे बल्कि शाइरी जो सनफ़ आहे, त इहो ग़लति आहे। शकिलियूं शाइरीअ जो मजमू आहे, इहो सही आहे ग़लति आहे? इहो ग़लति आहे। ओढ़ा तारीख़ी नावल आहे, इहो सही आहे ग़लति आहे? इहो बिल्कुलु ग़लति आहे। काज़ी कादन कलोड़नि जे दौरे जो शाइरो, बिल्कुलु ग़लति आहे, इहो समान जे दौरे जो शाइरो हुयो। बदनसीब थरी इस्माइल अरसान जो तहरीरी कयल नावल आहे, इहो सही आहे या ग़लति आहे? इहो बिल्कुलु ग़लति आहे। क्वेश्चन नंबर असांजो वेट आहे त किताब आबियात सिंधी में मखदूम हाशिम जो कलाम ॾिनल आहे, सही आहे या ग़लति आहे? बिल्कुलु ग़लति आहे। बलूदाद जमाल अबड़े जी अफ़साननि जो मजमू आहे, सही आहे या ग़लति आहे? ग़लति आहे। कतो ॿिनि सटनि मिसरान ते ॿधलु हूंदो आहे, सही आहे? बिल्कुलु सही आहे या ग़लति आहे? इहो ऑप्शन सही आहे। असांजो क्वेश्चन नंबर 11 आहे त मोहन जो दड़ो, इहो नाविल अली बाबा जो नालो आहे, नाविल आहे, ड्रामो आहे, अफ़सानो आहे? इहो नाविल आहे। रगियूं थियूं रबाब जी शाइरी जो मजमू आहे, तनवीर अब्बासी जो, नूर नबी साहिब जो, अल्ताफ़ अब्बासी साहिब जो, इहो तनवीर अब्बासी साहिब जो आहे। क्वेश्चन नंबर असांजो 13 आहे त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना डेढ़ जो माहिर हुयो, लसानियात जो माहिर हुयो। सचर शर्मा जो असुल नालो अब्दुलवाब हुयो। शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे रिसाले जो पहिरियों सुर कल्याणा आहे। सांगड़ डेढ़ जो नाविल आहे, तारीख़ी नाविल आहे, समाजी आहे, जासूसी नाविल आहे, तारीख़ी नाविल आहे। सफ़ेद वेशी जेको आहे अफ़साननि जो मजमू आहे, इहो शेख साहिब जो आहे। असां पेपर नंबर 2006 ते हलंदासीं। CS जो पेपर आहे, सिंधी जा जेके MCQs 20 MCQs ईंदा आहिनि ऑब्जेक्टिव टाइप पेपर में। त पहिरियों असांजो आहे दर्दबंदी जो देश किताब जो मुसनिफ़ जेको आहे हमीद सिंधी साहिबु आहे। सिंधी ॿियों क्वेश्चन आहे त सिंधी शाइरी फ़न खां फ़िक्र ताईं किताब जो लेखक अब्दुल वहीद जतोई साहिबु आहे। अदबी तनक़ीद फ़न ऐं तारीख़ किताब जो मुसनिफ़ डॉक्टर फ़ाहमीदा हुसैन साहिबु आहे। सिंधी अदब जो मुतालो किताब जेको आहे डॉक्टर अब्दुल मजीद मेमण साहिब जो लिखियलु आहे। लुगात सिंधी मुख़फ़ात मौज़ू बाबति आहे, तहक़ीक़ लुगात मौज़ू बाबति आहे। असांखे सही ऐं ग़लति ऑप्शन ॿुधाइणा आहिनि। क्वेश्चन नंबर असांजो 6 आहे त सिंधी सूरत ख़ती ऐं सिंधी ख़ुशि ख़ती किताब जो मुसनिफ़ सिराजुल हक़ मेमण साहिबु आहे, इहो ग़लति आहे। दलाराम किताब जो मौज़ू मौज़मून आहे, बिल्कुलु ग़लति आहे। दलाराम हिकु नाविल हुयो जेको मिर्ज़ा कली साहिबु लिखियो हुयो। सिंधी खट मिठड़ा किताब तनक़ीद जे बारे में आहे, बिल्कुलु ग़लति आहे। शेर कोहिस्तान किताब जो मुसनिफ़ मोहम्मद इस्माइल उरसानी आहे, बिल्कुलु ग़लति आहे। मिस्री शाह वाई जो शाइरो, बिल्कुलु ग़लति आहे। ॿियो असांजो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 11 आहे त अल्लाह बख़्श उकेलीअ जो तख़लुस सर शार हुयो। क्वेश्चन नंबर 12 आहे त अबोज तख़लुस मौलवी अल्लाह बख़्श जो आहे। क्वेश्चन नंबर 13 आहे त मेवन शाह इनायत रिज़वी मुग़ल दौर जो शाइरो हो। क्वेश्चन नंबर 14 आहे त सामीअ जो असुल नालो भाई चाए राय मोमल हुयो ऐं संदसि ज़ात जेका हुई लुंड हुई। ऐं सिंधी सुबाझड़ा किताब जेको आहे मोहम्मद इस्माइल जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर असांजो 16 आहे त ओढ़ा किताब जेको आहे नाविल जो किताब आहे। सचर संदसि 1739 ईस्वी में ॼाओ। मखदूम मोइन ठठवी जो असुल नालो मखदूम मोहम्मद मोइन हुयो। डॉक्टर ट्रम्प शाह जो रिसालो 1866 में लिखियो। सिंधड़ी नावल जो मुसनिफ़ खलीक मौलाई साहिबु आहे। इहे हुया असांजा मोरई साहिबु आहे। इहे हुया असांजा CS 2005 ऐं 6 जा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs। वधीक असां जेके CS सिंधी जा जेके MCQs आहिनि वधीक असां ॿिए लेक्चर में डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।